करे मां तो चवां इहो मुंहिंजे करे इन्हनि सां मुहबत थो करे वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम ऐं जेको मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ थो रखे उहो मुंहिंजे करे बुग़्ज़ थो रखे जो मुंहिंजा आहिनि कंहिंजा आहिनि साईं थो फरमाए मुंहिंजा आहिनि पोइ मुंहिंजनि जे करे तव्हां सां बुग़्ज़ था रखो यादि रखो सहाबा जन्नती आहिनि ऐं जन्नती छाजे करे थिया आहिनि मुस्तफ़ा करीम जे चेहरे पाक खे ईमान वारे अखियुनि सां ॾिठो अथनि तोखे सुभाणे कोई ईअं चवंदो आहे अबू जहल बि ॾिसंदो हो उतबो बि ॾिसंदो हो वलीद बि ॾिसंदो हो मुफ्ती कूड़ थो हणे नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त अबू जहल थिए हा नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त उतबो वलीद शेबो थिए हा मां थो चवां चाचा चिबड़ तो क़ुर पढ़ियो ई कोन्हे अचु त मां पढ़ायां तूं थो चवे अबू जहल ॾिठो हो न कोन ॾिठो हुई उतबे वलीद शेबे ॾिठो हो न कोन ॾिठो हुई क़ुर थो चवे अल्लाह ताला फरमाए तो तराहुम यंजुरून इलैक वहुम ला युबसिरून ओ मुझा महबूब तराहुम तू उनखे ॾिसी थो यंजुरून इलैक तोॾे वाझाइनि था तोॾे चओ ॾाढे चओ तराहुम यंजुरून इलैक ऐं मुंहिंजा हबीब तव्हां इन्हनि खे ॾिसो था इहे अबू जहल वारा तोॾे वाझाइनि था पर मां अल्लाह ताला फरमायां थो वहुम ला युबसिरून ऐं मुंहिंजा मिठड़ा महबूब करीम इन्हनि तोखे ॾिठो ई कोन्हे को हाणे सच ॿुधाए अल्लाह जो क़ुर सचो या मुल्ला सचो ॾाढे जो केरु सचो अल्लाह ताला तो फरमाए तन ॾिठो ई कोन्हे को मुंहिंजे हबीब खे ॾिठो ई कोन अथनि अगरि ॾिसनि हा त ईअं कॾहिं बि कोन चवनि हा जे ॾिठो आहे मुंहिंजे मुहम्मद अरबीअ खे त अबू बकर सिद्दीक़ ॾिठो आहे उमर फारूक ॾिठो आहे उस्मान ज़ुन्नूरैन ॾिठो आहे हैदर करार ॾिठो आहे ॿियनि सहाबनि किरामनि ॾिठो आहे जंहिं ॾिसण सां ई सुञाणी वरितो आहे ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम खे काफ़रनि ॾिठो ई कोन हो क़ुर सचो आहे चओ क़ुर तंहिंजे करे इहो चवणो तुंहिंजो ग़लति थी वियो त ॾिसण सां नबी करीम अलैहिस्सलाम खे मुंहिंजे महबूब जी ज़ियारत करण सां जेकॾहिं जन्नत मिले हा त पोइ अबू जहल खे छो न मिली मां इहो जवाबु तोखे क़ुर पाक मानो त अबू जहल ॾिठो ई कोन हो ॾिठो हो त सहाबनि किरामनि ॾिठो हो मुंहिंजा दोस्त ॾिसण ॿ क़िस्म हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे तासुब वारी नज़र सां हिकिड़ो हूंदो आहे मुहबत वारी नज़र सां अल्लाह ताला शल तव्हां असांखे मुहबत वारी नज़र अता फरमाए उन नज़र सां महबूबनि जो दीदार कयूं औलिया अल्लाह खे उन नज़र सां ॾिसूं नबी करीम जे दीन मुबारक खे उन नज़र सां ॾिसूं जेका नज़र अल्लाह ताला सहाबा किराम खे अता फरमाई ही यादि रखिजो सहाबा जे बारे में कॾहिं बि बदगुमानी न कजो हिकिड़ी अथव तारीख़ ॿियो अथव क़ुर ऐं हदीस क़ुरान अल्लाह जो कलाम आहे हदीस मुंहिंजे हबीब जो फरमान आहे तारीख़ तव्हां सां लिखंदा आहियूं भुट्टे साहब जे मरण खे साल थी विया हिकिड़ो माण्हू भुट्टे जी तारीफ़ लिखे अहिड़ो लीडर हो अहिड़ो भलो हो अहिड़ो सुठो हो हू पंहिंजे ज़हन में हिकिड़ो खाको रखी हुनजी तारीफ़ ठाहींदो आहे ॿियो वरी हुनजो मुखालिफ़ उहो बि तारीख़ लिखे पर हुनजे तारीख़ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो हो रुगो हुन जूं मुंहिंजा दोस्त ख़ूबियूं लिखंदो फ़ाइदा लिखंदो सुठियूं ॻाल्हियूं जेके हुनखे नज़र पिया लिखंदो मुखालिफ़ वरी लिखंदो अहिड़ा ज़ुल्म कयईं माण्हू मारायईं ज़ुल्म कयईं फलाणो कयईं हीअं कयईं मुंहिंजा दोस्त आहिनि ॿई मुअर्रिख़ हू बि तारीख़ थो लिखे हू बि तारीख़ थो लिखे माण्हू हिकिड़ो ई आहे पर मुंहिंजा तारीख़ लिखण वारो या अब्दुरहीम हूंदो या दीन मोहम्मद हूंदो या ग़ुलाम क़ादिर हूंदो उहो मुहबत बि रखी लिखी सघे थो दुश्मनी रखी बि लिखी सघे थो तंहिंजे करे तारीख़ ते एतबार कोन्हे को मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जे बारे में कुछ तारीख़ुनि में ग़लति ॻाल्हियूं लिखियूं आहिनि उहे लिखण वारा हा शिया उहे लिखण वारा हा राफ़िज़ी उहे लिखण वारा हा सहाबा जा दुश्मन महबूब करीम जे दुश्मननि सहाबनि जे दुश्मननि तारीख़ में ग़लति ॻाल्हियूं लिखियूं तूं तारीख़ ॾेखारींदो वतंदो आहे तारीख़ में लिखियल आहे मां तो चवां तारीख़ खे उछले छॾ पढ़ अल्लाह जे क़ुर खे मुहम्मद मीर जे हदीस खे जंहिंमें सहाबा जी तारीफ़ ई तारीफ़ आहे छाजे करे त
तो अल्लाह न को कंहिंजी खुशामद करे, अल्लाह खुशामद खां पाक आहे। न को मुहम्मद अरबी कंहिंजी खुशामद करे, मुस्तफ़ा भी खुशामद खां पाक आहे। तारीख़ बारीख़ जी ॻाल्हि खे न हल, क़ुरान खे पढ़ो, हदीस खे पढ़ो, क़ुरान शरीफ़ मां ॾेखार, हदीस मां ॾेखार, न त आओ त मां तोखे ॾेखारियां सॼो क़ुरान असां वटि पहुतो आहे त सहाबा जे सदके में पहुतो आहे। अल्लाह मोकिलियो, जिब्रील खणी आयो, नबी करीम सीने में सांढियो। अल्लाह ताला फरमा अर रहमान अल्लमल क़ुरान, उन्हीं रब करीम रहमान मुंहिंजे महबूब करीम खे क़ुरान सेखारियो। हाणे महबूब क़ुरान सिखियो, सभई चो महबूब क़ुरान, ॾाढे त चओ था महबूब क़ुरान। अर रहमान उहो रब रहमान, अल्लमल क़ुरान जंहिं क़ुरान सेखारियो, ख़लक़ल इंसान कामिल इंसान खे पैदा कयईं। हाणे मां तव्हां खां पुछां थो मुंहिंजा मिठड़ा महबूब, अल्लाह त महबूब खे क़ुरान सेखारियो, अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे क़ुरान पढ़ायो। हाणे महबूब करीम भला इहो फैज़ जारी कयो या लिकायूं खयूं हलियो वियो? हिकिड़ो टोलो आहे, वो चवंदो आहे ही जेको दुनिया ते क़ुरान आहे सो असली न आहे, हे क़ुरान नकुली आहे, अधूरो आहे। कीअं अधूरो आहे? कि क़ुरान में लिखियल आहे इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिम मिन मिस्लिही। इते हिकिड़ो अखर सुन्निन कढी छॾियो आहे, असल में ईअं हो इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फी अलियिन फअतू बिसूरतिम मिन मिस्लिही। अवा पके जा क़ुरान खणी चो, करूंडी जा क़ुरान खणी चो, खैरपुर जा क़ुरान खणी चो, नौशारे फिरोज जा, कराची जा, दिल्ली जा, दखन जा, पूरी दुनिया जा क़ुरान, पर अमेरिका जा छपर खणी अचो, फी अलियन जो लफ़्ज़ आहे ई कोन को। ही मार्के वारा चवनि था इहो हुयो पर हिननि कढी छॾियो आहे। ख़ुदा जे वास्ते तव्हां पंहिंजे ईमान खां ॿुधायो त को अल्लाह जे क़ुरान में कमी बेशी थी सघे थी या न? अध ते हथ लोॾो था, अध ते हीअं कयूं वेठा। पक्का क़ुरान में को फेरफार त कोन्हे न? इहो अल्लाह ताला जो वाइदो आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब्बुल आलमीन ने फरमाया तो क़ुरान करीम नाज़िल मुंहिंजो कयल आहे ऐं उन क़ुरान मजीद जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजे ज़िम्मे आहे। मुंहिंजा मौला कीअं तूं ज़िम्मो खणंदो आहे? रब चवंदो आहे त अॻियां किताब तौरेत, इंजील, ज़बूर नबियनि खां सवा ॿिए खे यादि कोन थींदा हा, पर मां क़ुरान जो ज़िम्मो ईअं खयो आहे जो क़ुरान मुंहिंजे नबी खे त यादि आहे, पर मुंहिंजे नबीअ जे उम्मत जा नंढड़ा नंढड़ा बचड़ा बि क़ुरान यादि कंदा, उहे सीननि में क़ुरान खे सांढींदा। एतिरे क़दुरु जो अल्लाह जो क़ुरान हुनजे सीने जी ज़ीनत बणिजी वेंदो। मुंहिंजा सोना असांजे मदरसे शाहपुर चाकर जे मदरसे में हिकिड़ो तालिबुल इल्म हो, न बालिग़ हो, बालिग़ बि कोन थियो हो, मदरसे में अची दाख़िला वरितई। असां हुनजो रजिस्टर में, जनरल रजिस्टर में नालो लिखियोसीं ऐं हुनजी दाख़िला रखीसीं, पढ़णु शुरू कई। ख़ुदा शाहिद आहे, अवां भलारनि जी कचहरी आहे। नंढड़ो ॿार हो, न बालिग़ हो, अञा बालिग़ बि कोन थियो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां लेखो कयो 10 महीननि में क़ुरान यादि करे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह दुनिया जे तख़्ते ते रिकॉर्ड आहे, हिकिड़े महीने में यादि कयो। चओ सुभान अल्लाह। मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी उन्हीं हिकिड़े महीने में यादि कयो। पर हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां क़ुरान जो मौजज़ो। इमाम शाफ़ी बगदाद मां ॿिए ॻोठ वियो, भाड़े ते उठ कई। ये पाण टैक्सियूं कंदा हुआ, बाबा टैक्सी मूंखे छॾे आ। उठ वारे खे चई मूंखे छॾे अच। साईं हाज़िर, कॾहिं अचां सुभाणे अचिजां। जत उठ ते सामान ॿधी खणी आयो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो सामान खयो, उठ ते चढ़ियो। जत खे चई जेसीं ताईं मंज़िल ते पहुचो मूंसां ॻाल्हाइजां न, कम पवई त ॿुधाइजां न त कचहरी मूंसां न कजां।
बगदाद मां इमाम शाफई ऐं जत उठ ते चढ़िया, अॻियां जत पोयां इमाम शाफई। उठ हलियो, इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह बुलंद आवाज़ सां अलहम्द खां वठी वन्नास ताईं क़ुरान पढ़णु शुरू। मंज़िल ताईं जेसीं ताईं पहुता त 6 ख़तम निकिरी विया। घणा ख़तम साईं? जॾहिं 6 ख़तम पूरा थिया, मंज़िल ते पहुता, इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह उनखे किरायो ॾिनो। बाबा तुंहिंजी महिरबानी, का तकलीफ़ त कान आई? चई न, हाणे तोखे मोकल आहे, भली वापसि वञ। जत चयोसीं वापसि पोइ वेंदुसि, अॻ में ॿुधायो छा पे पढ़ी? इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अबा तोखे ख़बर बि कान्हे त मां छा पे पढ़ियो, पोइ छो ॿुधायां? अहिड़ो त कोई चटो आहे जो ख़बर बि कान्हे त मां छा पे पढ़ियो? चई न साईं, महिरबानी करे ॿुधाए। इमाम शाफई फरमाइनि था, छा कंदे, छो ॿुधायां? चई कि भला इन्ही जे करे थो चवां त इहो जेको तो अलाए छा पे पढ़ियो आहे, पर मूंखे सॼो यादि थी वियो आहे। इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां छा पढ़ियो आहे उहा बि तोखे ख़बर कान्हे, उहो तोखे भला यादि कीअं थियो आहे? चई कि भला वेह त ॿुधायां। इमाम शाफई पोती विछाए वेही रहियो, जत खे गोॾा भञाए विहारे शुरू कयईं। मुंहिंजा दोस्तो, अलहम्द खां जो शुरू थियो त वन्नास ताईं 30 सिपारा यादि जत ॿुधाए वियो। इमाम शाफई जे अखियुनि में पाणी अची वियो। पाण फरमाइनि था, तोखे लख मुबारकूं हुजनि, तो सीने में क़ुरान करीम खे सांढियो आहे। इहो अल्लाह जो कलाम आहे। मां पे चयो त दुनिया में रिकॉर्ड आहे जो महीने में मां क़ुरान यादि कयो आहे, पर तो त ॾेढ ॾींहं में क़ुरान यादि करे छॾियो आहे। जत रोई थो जे चवे थो, सोणायो न को तुंहिंजो कमाल, न को मुंहिंजो कमाल, इहो अल्लाह जे क़ुरान जो कमाल आहे। अल्लाह जे क़ुरान जी बरकत आहे जो रब जो क़ुरान कंहिंखे ॾेढ ॾींहं में यादि थी सघे थो। रब थो चए, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इहो किताब क़ुरान नाज़िल बि मुंहिंजो कयल आहे, इन जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजे ज़िम्मे आहे। अल्लाह जा नबी तौरेत, इंजील, ज़बूर यादि कंदा हुआ, पर ॿियनि उम्मत खे इहे किताब यादि न हूंदा हुआ। नबी करीम खे त क़ुरान बि यादि आहे, मुस्तफ़ा जे उम्मत खे त यादि आहे, सहाबनि खे त यादि आहे, पर महबूब करीम जे उम्मत जे नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे बि यादि आहे। अवां यारो ॾिसो, हिन तालिब इल्म क़ुरान पाक यादि कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह, इहो अल्लाह जो वाइदो सचो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए त मां इन तरीक़े सां क़ुरान करीम जी हिफ़ाज़त कराईंदो आहियां। ओ मुंहिंजा अदरा, मुंहिंजा भाग वारा उहे शख़्स आहिनि जेके पंहिंजे औलाद खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारनि था। अवां त वॾा ख़ुशकिस्मत आहियो जो साईं अब्दुल करीम साहिब पंहिंजे जेब जो ख़र्च करे न कंहिंखां चंदो वरितो आहे, न कंहिंखे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾोकड़नि जी अपील कई आहे। अल्लाह हुनखे जोक ॾिनो आहे, पंहिंजे ख़त सां मदरसे जा लखनि जी ज़मीन वरिती आहे, मदरसे ते महाना ख़र्च पियो करे। अव्हां खे मुफ़्त में बच्चा दाख़िल करण बि ॾुखिया पिया लॻनि। ऐं मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे पक्का त तव्हांजो बच्चो या थींदो हाफ़िज़, या थींदो मौलवी, न को थींदो इंजीनियर, न को थींदो डॉक्टर, न को थींदो मुंहिंजा प्यारा दोस्त को पुलिस ऑफिसर, न को तमामु वॾो को उहिदो हूंदुसि। इहो मुल्ला कहिड़े कम जो? यादि रखजांइ, यादि रखजांइ, भली डॉक्टर थियो, भली इंजीनियर थियो, भली ऑफिसर थियो, तव्हांखे मनो कोन था कयूं। अल्लाह पाक तोखे 4 पुट ॾिना आहिनि, ॿिया भली ऑफिसर बणाए, पर हिकिड़े खे क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ बणाए। पोइ पाण ई मज़ो ॾिसंदे क़यामत जे ॾिहाड़े तोखे उहे इंजीनियर कमु ईंदा या क़ुरान जो हाफ़िज़ कमु ईंदो। रसूलुल्लाह फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े हाफ़िज़ पंहिंजे 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो। 7 पीढ़ियूं मुंहिंजा दोस्तो, जंहिंजे मथां जहन्नम जी बाहि वाजिब थी चुकी हूंदी, दोज़ख वाजिब थी चुको हूंदो, पर हाफ़िज़ क़ुरान जेकॾहिं चए मुंहिंजा मुराए मुंहिंजो ॾाॾो आहे, हे मुंहिंजो पर ॾाॾो आहे, हे मुंहिंजो तर ॾाॾो आहे, हे मुंहिंजे बाबे जो अज़ीज़ आहे, मुंहिंजा मौला मां तुंहिंजी दरबार में सिफारिश थो कयां। अल्लाह ताला जो हबीब तो फरमाए, रब जो वाइदो सचो आहे। ख़ुदा फरमाए थो, 7 पीढ़ियुनि ताईं हाफ़िज़ तुंहिंजी सिफारिश क़बूल आहे। और मुंहिंजा अदा, भली तव्हां पंहिंजी औलाद खे दुनिया जी तालीम बि ॾियारियो, मनो न आहे, भली तव्हांखे कहिड़े मौलवी तव्हांखे झलियो आहे, पर दीन जी तालीम बि ज़रूरु ॾियारियो। पंहिंजे बचनि खे मदरसनि में दाख़िल करायो, तव्हांजा बच्चा दीनी तालीम हासिल कंदा, इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांखे फ़ाइदो थींदो। हाणे ॻाल्हि कहिड़ी पे कयूं त असां था चऊं त अल्लाह जो क़ुरान मौजूदु आहे, जो अल्लाह जो क़ुरान, ॾाढो जो अल्लाह जो क़ुरान। ऐं ॿी पार्टी थी चवे त न, इमाम महदी आयो हो, गौर सां ॿुधजो, इमाम महदी आयो चओ त ॾाढी ॾाढी ॾाढी, इमाम महदी आयो हो। क़ुरान जेको अलीअ ॾिनो हुउसि उहो बि साण हुउसि,
पोइ ॾिठई दुश्मन घणा त हे मांखे मारींदा। पोइ उन दुश्मननि जे भव मां मन सुर फिल गार हिकिड़ो जॻह आहे, उते लिकी वेही रहियो, जंहिंखे घटि में घटि 1100 साल थिया आहिनि क़ुरान सूधो उते गार में वेठो आहे। ईंदो पर कॾहिं ईंदो अदा ओ जॾहिं 313 पक्का शिया गॾु थींदा पोइ ईंदो। 313 तंहिंजी माना हे अकरी वारा, हे पके चांगन वारा, हे कोट लालू वारा, हे कोट ॾिजी वारा, कोट बंगले वारा अञा कच्चा आहिनि। जेकॾहिं 313 उहे हुजनि हा पक्का त ज़रूर इमाम महदी अचे हा, पर पाण था चवनि त 313 शिया थींदा, पोइ इमाम महदी ईंदो, क़ुरान पोइ असली क़ुरान ज़ाहिर कंदो। माना अञा ताईं इमाम बि गाइब त क़ुरान बि गाइब। ख़ुदा जे वास्ते अबा जन जो क़ुरान गाइब तन जो मज़हब बि ॾाढे त चओ, ज़ोर सां त चओ, जन जो इमाम गाइब, जन जो क़ुरान गाइब, तन जो मज़हब बि। नाराज़ त कोन थींदव न? छा कयां, बरोच माण्हू आहे जेसीं सच नथो चवां मज़ो नथो अचे। अरे वाइणनि वटि बि पोथी आहे या न आहे अबा? वाइणनि वटि पोथी आहे, सिखनि वटि मुजाहिदो ग्रंथ साहिब आहे, ईसाइनि वटि कूड़ो सचो इंजील आहे, यहूदनि वटि ज़बूर तौरेत रखियो वेठा आहिनि, मुस्लमाननि वटि क़ुरान आहे, ओ शिया तो वटि छा आहे? हे त क़ुरान असांजो आहे। तो वारो इमाम बि गाइब त तो वारो क़ुरान बि गाइब, तो वटि छा आहे? वाइणनि वटि बि पोथी आहे मुंहिंजा दोस्तो, ईसाइनि वटि बि सचो पूरो किताब आहे, यहूदनि वटि बि आहे, मुंहिंजा भाउ अज़ीज़ सिखनि वटि बि ग्रंथ साहिब आहे। तूं तो चवीं मूं वारो इमाम बि गाइब आहे, क़ुरान बि गाइब आहे, पोइ तो मज़हब किथां ईंदो आहे? पर तूं कूड़ो आहे, तुंहिंजो मज़हब बि कूड़ो आहे। अल्लाह जो क़ुरान सचो आहे, असांजो मज़हब बि सचो आहे। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अव्हां खे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए धोखे में विझंदा आहिनि, अव्हां खे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा मिठड़ा भाउ ग़लति लाइन ते हलाईंदा अथव। ख़बरदार, पंहिंजे ईमान खे पको रखजां, इहो यकीन कजां त अल्लाह जो क़ुरान सचो आहे। जो अल्लाह जो क़ुरान। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाइजां त इमाम महदी आयो हो, न चइजां, ईअं चइजां त इमाम महदी ईंदो। चओ इमाम महदी अल्लाह जी मर्ज़ी आहे, जॾहिं अचे 15वीं सदी में अचे, 16वीं सदी में अचे, 17वीं सदी में अचे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। मां राति हदीस पढ़ी, राति मुतालो वेठे कयुमि, हदीस पाक पढ़ियमि, तबरानी सगीर औसत में लिखियो पियो हो। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मुंहिंजे औलाद मां मुंहिंजो बच्चो पैदा थींदो, जंहिंजो नालो मुंहिंजे नाले सां मिलंदड़ हूंदो, मुंहिंजो नालो बि मुहम्मद आहे, उन बचड़े जो नालो बि मुहम्मद हूंदो। मुंहिंजी अम्मा जो नालो हज़रत आमना है, उन मुंहिंजे बच्चे जी अम्मा जो नालो बि आमना हूंदो मुंहिंजे नस्ल मां। जमल हिन दुनिया जे तख़्ते ते ईंदो, कुफर खे, बेहयाई बुराईअ खे ख़त्म करे ईअं पाक बनाईंदो जीअं पारे ॾिहाड़े अल्लाह ज़मीन खे पाक बनायो। ओ इमाम महदी ईंदो। चयो इमाम महदी अहले सुन्नत जा मुर्शिद इमाम लिकंदा न आहिनि, हिननि जा लिका वेठा आहिनि। भाव में त 313 मुड़स गॾु थियनि त पोइ था निकिरूं। कुर्बान वञा सूर्य शहीद तां, जंहिंजी शहादत जो ॾिहाड़ो आहे। अंग्रेज़ जो सिज बादशाहीअ में कोन लहंदो हो, हेॾे मुंहिंजा बादशाही, हेॾे बि बादशाही, अॼोको ॾिहाड़ो आहे मुंहिंजा दोस्तो सिंध जी तारीख़ जो सूर्य बादशाह अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जे दीन जे वास्ते पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो। जहिड़ो भिटाई अॻे ई चई वियो हो, शोभ खे त दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढार, पोइ मथा तेज़ तरार मार त मोचारो थिए। अल्लाह हक़ चार यार दम दस्तगी रहमत भेज पगार। और मुंहिंजा दोस्तो, जेल में पीर साईं बादशाह खे हिकिड़े माण्हू मशवरो ॾिनो, साईं अंग्रेज़ थो चवे माफ़ी नामे ते सही कर तोखे छॾे ॾियो। हेॾे निहारियो, जागो था निंड अथव, जागो था न? छा मशवरो ॾिनई त माफ़ी नामे ते सही कर छॾे था ॾियो। छा चवंदा हो? अब्बा सिर बचाइण सुन्नत।
सुर बचाइण, ईमान वञण, ॿियो छा आहे? ईमान वञे त वञे रहो, सुर बचाए। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, पीर साईं खे चई क़िबला खणी सही कयो, तव्हांखे अंग्रेज़ माफ़ कंदो। पाण फरमाइनि था माफ़ी घुरंदुसि त पंहिंजे रब करीम खां घुरंदुसि। त मूंखे शक थो थिए त मां हुसैनी आहियां, अलाए न आहियां, पर मूंखे यकीन आहे त मां हुसैनी आहियां। मुंहिंजे बाबे हुसैन बि यज़ीद जे आॾो सिर कोन झुकायो, मां हज़रत सिबगतुल्लाह शाह बि अंग्रेज़ जे आॾो सिर कोन झुकाईंदुसि। छाजे करे त मुंहिंजे वजूद में सोणे शेर ख़ुदा जो खून आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बहादुरी नी के चइबो आहे, हक़ जो इमाम नी के चइबो आहे, त जंहिंजी बादशाही जो सिज नथो उभरे पियो, पूरी दुनिया ते हुन जी बादशाही आहे। उन जे आॾो मुंहिंजा दोस्तो मर्द मैदान में झुके कोन थो पियो, अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ सिर थो कटाए पियो। अॼु मां अख़बार पढ़ी, अख़बार बि असांजी आहे, पर ॾुख ॾाढो थियो। पंहिंजनि खे बि चवां न, हा चइबो छो न चवंदो था। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, केॾो ज़ुल्म आहे। अॼोकी अख़बार असांजी अख़बार आहे, असांजी अख़बार, उनमें मथां मथां वॾी सुर्खी में लिखियो पियो आहे त सूर्य बादशाह धरतीअ लाइ सिर कटायो। ख़ुदा जे वास्ते तव्हां खां पुछां थो, धरतीअ लाइ सिर कटाई या इस्लाम लाइ? ॾाढे ॻाल्हि आहे, ॾाढे ॻाल्हि आहे। असां में बि कीड़ा माकोड़ा अची विया आहिनि, असां में बि अहिड़ा माण्हू घुसी विया आहिनि जेके धरती जो नारो लगाइनि था, जेके वतन जो नारो लगाइनि था, जेके क़ौमियत जो नारो लगाइनि था, असबियत जो नारो लगाइनि था। मूंखे ख़ुदा जो कसम आहे, असांजे सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जो नज़रियो पाक नज़रियो हो। न का धरती जी ज़रूरत हुई, न को मुंहिंजा ॻोठ जी कंहिं क़ौम जी ज़रूरत हुई। हज़रत सूर्य बादशाह जो नज़रियो इहो त मुहम्मद करीम जे शरीयत जो नारो बुलंद थिए। छा तव्हांजो ख़्याल आहे सूर्य बादशाह धरतीअ जे लाइ विड़ियो या इस्लाम जे लाइ? पर जेकॾहिं धरतीअ जे लाइ विड़ियो आहे त मां फतवा थो ॾियां, पूरी दुनिया जे आलमनि खां पुछो, मुंहिंजी बि फतवा आहे त शहीद कोन्हे। जेको धरतीअ लाइ विढ़ंदो आहे उहो शहीद न हूंदो आहे। धरतीअ लाइ विढ़ण वारे खे शहादत कान मिलंदी आहे, शहादत उनखे मिलंदी आहे जेको अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ विढ़ंदो आहे। हाणे तव्हां असांजो छा क़ीदो आहे त सूर्य बादशाह शहीद आहे? चओ सूर्य बादशाह ज़ोर सां जो सूर्य बादशाह शहीद आहे, जे शहीद आहे, हक़ जो शहीद आहे, सचो शहीद आहे, त पोइ शहीद आहे त पोइ तोखे मञणो पवंदो। धरतीअ जे लाइ हुन सिर कोन कटायो, हुन इस्लाम जे लाइ सिर कटायो हो, दीन जे सरबुलंदी जे लाइ सिर कटायो हो, अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि जे लाइ सिर कटायो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पीर साईं जेको जेल में किताब लिखियो आहे तंबीहुल फुक़रा मजमुउल बहरैन, उहो अॼु बि किताब जमात में मौजूद आहे। उहो चवे त मां बि हुनखे ॾेखारियां, अव्वल खां आख़िर ताईं हज़रत पीर साईं सरदार उन में इस्लाम जी ॻाल्हि कई आहे। चओ सभई सुभान अल्लाह। ख़ुदा जे वास्ते असांजा नुमाइंदा, असांजा अख़बार लिखण वारा, असांजा एडिटर साहिब कुझु पंहिंजो अकुल होश में ठारनि ऐं सोचनि त असां छा था लिखूं पिया। क़ौम परस्तनि खां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे इहो छो लिखियूं त मथां कादर मक्सी कावड़जी पवे, मथां अमीर बंदरो नाराज़ थी पवे, मथां बशीर कुरैशी नाराज़ थी पए त जेकॾहिं ॻाल्हि कयो त पीर साईं सूर्य बादशाह धरतीअ लाइ लॼ कयो, कुझु शर्म कयो, कुझु हया कयो, पंहिंजे मुर्शिद जी सॼी कई कमाईअ खे टुट करे अवां तबाही बर्बाद था कयो पिया। यादि रखो, अॼु खां पोइ धरती जी ॻाल्हि कान थींदी सौ त सूर्य बादशाह इस्लाम लाइ सिर कटायो। ॾाढे जो छाजे लाइ कटायईं? इस्लाम जे लाइ, न को धरती जे लाइ, न को वतन जे लाइ, न कंहिं क़ौमियत जे लाइ, इस्लाम जे नारे खे बुलंद करण जे लाइ। अॼु बि ख़ुदा जो कसम आहे, इन गादीअ जो सिलसिलो हलंदो पियो अचे, जेका ख़िदमत असां इस्लाम जी ख़िदमत। अल्लाह करे क़यामत ताईं फैज़ जो सरचश्मो जारी सारी हुजे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला फरमा अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उन महबूब करीम खे अल्लाह ताला बयान सेखारियो। कहिड़ो बयान सेखारियईं? मा कान व मा यकून जो इल्म अता फरमायईं, जो मुंहिंजे महबूब करीम खे अॼु जी बि ख़बर आहे, सुभाणे जी बि ख़बर आहे, पर क़यामत जे ॾींहं ताईं जी बि मुंहिंजे नबी करीम खे ज़ोर सां चओ ख़बर। हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां पोइ दुआ ख़ैर जी। साईं मुफ्ती साहब चिठी आहे, चिठी हदीस का बुखारी शरीफ में क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा शख्स हौज़ कौसर ते ईंदा।
पानी पीअण पाण पाणी करीम पाणी पीअण लाइ पाण बीठा हूंदा, पोइ जीअं जो वेझा थींदा त हुनखे मलाइक धिकींदा, परे थियो न अचो। पोइ हुज़ूर चवंदो उसै हाबी उसै हाबी उसै हाबी उसै हाबी। ओ मलाइको छॾियो न इहे मुंहिंजा असहाबी अथव, असहाबी अचनि पाणी पीआरियां। पोइ मलाइक चवंदा साईं तोखां पोइ हिन में तुंहिंजे ज़माने मां वञण खां पोइ इन्हनि इस्लाम में नयूं बिदअतूं शुरू कयूं, ख़लाब कम कयूं। पोइ नबी साईं फरमाईंदा सोहकन सोहकन सोहकन, इन्हनि जे लाइ बर्बादी आहे, तबाही आहे, भली तड़ियो न। पोइ हलिया वेंदा। हाणे ॾिसो त नबी करीम अलैहिस्सलाम खे जेकॾहिं ग़ैब जो इल्मु हुजे हा त नबी पाक अलैहिस्सलाम ईअं कोन चवे हा त मुंहिंजा असहाबी आहिनि ऐं मूंखां पोइ छा कयो हो, पर मलाइक ॿुधाईंदा। उन खां पोइ नबी बेज़ारी ॾींदो बाबा हाणे जेकॾहिं वाकई मूंखां पोइ पिछड़ा थी विया त मां बि ॼाण थो। तव्हांजी माना नबी खे ख़बर कान्हे न, ग़ैब जो इल्मु कोन्हे न। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, हमेशा हिकिड़ो माण्हू मोहबत जी ऐनक लॻाए पढ़ंदो आहे, हिकिड़ो वरी गुस्से ऐं कावड़ ऐं तअस्सुब जी ऐनक लॻाए पढ़ंदो आहे। हदीस सची आहे, इन शख़्स हदीस पाक पढ़ी ज़रूर आहे, पर हदीस में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हदीस खे पढ़ण जे टाइम ते तअस्सुब वारी ऐनक लॻाए पढ़ी अथई, मोहबत वारी कान। मां थो चवां ख़ुदि इन हदीस मां नबी जो इल्मु ग़ैब साबित आहे। चओ त ॿुधायां, चओ त दुआ घुरां, यादि कंदव भला? हिकिड़ी ॻाल्हि बि यादि कयो त बेड़ा ई पाए। हाणे हे था चवनि त नबी करीम खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त पोइ नबी पाक छो चवे आहे मुंहिंजा सहाबी न अचण जो न? हो वीचारा पोइ फिरी विया हा, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक बिदअती थी विया हा, नाजाइज़ कम वञी कयूं, इन जी नबी खे ख़बर कान पई, तॾहिं चए अचण जो न अचण जो। पोइ मलाइक ॿुधाईंदा साईं न इहे फिरी विया, पोइ चवंदा ठहियो भला फिरी आहे त छॾिजो, नथो पाणी पीआरियां। हाणे इहा हे ॻाल्हि तअस्सुब वारी ऐनक जी। हाणे मोहबत वारी ऐनक जी ॻाल्हि ॿुधो। अदा इहो वाक़ियो कॾहिं थींदो? ॾाढे त ॻाल्हि अञा मां ख़ुशि नथो, ॾाढे चओ बुलंद आवाज़। कॾहिं थींदो? क़यामत में थींदो, अञा थियो त न आहे न। ॾाढे ॻाल्हि हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ धौस कोसर ते ईंदा, पोइ हीअं थींदो, पोइ मलाइक हीअं चवंदा, पोइ मां हीअं चवंदुसि, पोइ मां आख़िर में हीअं चवंदुसि। इहो कॾहिं थींदो? ओ मुल्ला कुछ हया कर, कुछ शर्म कर, जेका अञा क़यामत आई कान्हे, 1400 साल गुज़री विया आहिनि, अञा अलाए कॾहिं क़यामत ईंदी। इहो ग़ैब न आहे त ॿियो छा आहे जो मोहम्मद करीम अॻु ई ॿुधाए थो त हीअं थींदो। अब अञा ॻाल्हि थी कान्हे का, अञा थियण वारी आहे, उहा क़यामत में थींदी। ऐं नबी करीम फरमाए थो हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो। मलाइक ईअं चवंदा, मां हीअं चवंदुसि। सच ॿुधाए त मोहम्मद करीम जो ग़ैब आहे या न आहे? ग़ैब चइबो ई उनखे आहे जेका शइ थी न हुजे अॻुवाट ॿुधाइजे। तूं मुल्ला इन्ही मां नबी करीम जे इल्म ग़ैब जो इनकार थो साबित करी, पर इन हदीस मां ख़ुदि साबित आहे त रसूलुल्लाह खे ग़ैब जो इल्म आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। क़ुरान करीम वचन खे पढ़ायो, दीनी मदरसनि सां तावन कयो, दीनी मदरसा आबाद फरमायो। इंशा अल्लाह अज़ीज़ दीनी मदरसनि सां तावन कंदो। इहे इस्लाम जा किला आहिनि। अब मुंहिंजा माइट मूंखे मदरसे जे हवाले न कनि हा, अॼु मूंखे न को सुञाणो हा, न को दावत ई ॾियो हा, न को मुंहिंजूं 4 ॻाल्हियूं ॿुधो हा, पर तव्हां इंतज़ार पिया कयो। मुंहिंजा दोस्तो 2 महीना महीनो खे तारीख़ वठंदा हो। साईं जेका तूं तारीख़ ॾी उन ते असां वाइज़ कराईंदासीं। इहो छाजे करे? इहो सभु मदरसनि जो फैज़ आहे। मुंहिंजा अदा जेकॾहिं दीनी मदरसनि में अव्हांजा बच्चा पढ़ी पवंदा, अल्लाह खां मां दुआ घुरां थो, ख़ुदा कदो तव्हांजा बच्चा असांखां बि वॾा आलिम थी वेंदा, असांखां बि वधीक इल्म हासिल कंदा। ख़ुदा ताला हुनखे फैज़ वारो बणाईंदो। पर मदरसा उहे ॾिसजो जंहिंजा ते सलातो सलाम जो ज़िक्र हुजे। मदरसा त तव्हांजे पासे ओसे में ॿिया बि घणा ई हूंदा, पर अहिड़े मदरसे में न पढ़ाइजो जिथे नऊज़ बिल्लाह बेअदबी जो सबक़ ॾिनो वञे। अहिड़े मदरसे में पढ़ाइजो खुशा मस्जिदो मदरसो खानकाहे कि दरवैब वद कीलु काले मोहम्मद। मदरसो उहो भलो आहे जंहिंमें मुंहिंजे महबूब जो 24 कलाक ज़िक्र ख़ैर पियो हले। मुंहिंजा बछड़ा, मुंहिंजा अदड़ा, मुंहिंजा भाउ, तव्हां चवंदोसीं हो बि क़ुरान था पढ़ाइनि, हो बि
कुरान था पढ़ाइन इन्हीं जे बारे में मां तोखे अर्ज़ कयां इहो बि मुंहिंजे नबी करीम जो इल्म ग़ैब आहे रसूलुल्लाह अॻु ई ॿुधाए विया त हिकिड़ा माण्हू अहिड़ा पैदा थींदा जंहिंजूं निमाज़ूं तव्हांजे निमाज़नि खां डिघियूं हूंदियूं अव्हां जी इबादत हुननि जे इबादत जे आॾो कुझु न हूंदी वर यक़रऊन अल क़ुरान ऐं पढ़ंदा रुगो क़ुरान पर ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा जेके न को तव्हांजे अबे ॿुधियूं न को तव्हांजे ॾाॾे ॿुधियूं सरकार फरमाइनि था तोड़े हुन जूं निमाज़ूं डिघियूं तोड़े हुननि जूं इबादतूं डिघियूं तोड़े हुन जी ज़ाहिरी तक़वा परहेज़गारी डिघी ऐं मूं रुगो क़ुरान ई पढ़ंदा पर यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया इन निमाज़ुनि रोज़नि हजनि ज़कातुनि तक़वा परहेज़गारी क़ुरान पढ़ण जे बावजूद बि दीन खां ईअं निकितल हूंदा जीअं तीर कमान मां निकिरी वेंदो आहे पक्का बेदीन हूंदा हुज़ूर खे सहाबा चोसी पोइ असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे पर फरमायो था इयाकुम व इयाहुम न को तव्हां हुननि वटि वञिजो न को हुननि खे पाण वटि अचण ॾिजो या रसूल अल्लाह छाजे करे उन्हनि जी निशानी कहिड़ी हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्हनि जी निशानी इहा हूंदी जो मुंहिंजे उम्मत में फिरका टोला ठाहींदा अहिड़ा तव्हांखे मसइला ॿुधाईंदा जो तव्हांजे अबनि ॾाॾनि कोन ॿुधा हूंदा हाणे मूंखे हिते को पोढ़ो त नज़र कोन थो अचे पर को 60 साल जो को 70 साल जो को 80 साल जो पोढ़ो क़ुरान मथे ते ॾेई पुछोसि चाचा ॾे ख़बर अॼु खां 50 साल अॻे जनाज़े जे निमाज़ खां पोइ दुआ घुरबी ही या कान ॾाढे ॻाल्हायो मैयत खे पूरे क़ब्र ते बांग ॾिबी ही या कान अबा मैयत जे मरण खां पोइ जनाज़े खां पोइ क़ुरान बख़्शराइबो हो या न ॾाढे त ॻाल्हायो भला मां मथो त कोन थो वञा सही थो चवां ग़लति थो चवां मुंहिंजा दोस्तो मरण खां पोइ मैयत खे क़ब्र में अहदनामो रखबो हो या न मैयत खे मुंहिंजा जनाज़े खां पोइ चहल क़दमी कराइबी ही या कान पोइ अॼु खां अॻु में नबी करीम जे दौर खां हलंदे 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 वेंदे अॼु खां 50 साल ताईं माना ईअं खणी सम्झो त 13हीं सदी ताईं इहो कमु थींदो 1वीं सदी में 2 में 3 में 4 में 5 में 13हीं सदी ताईं इहो कमु थींदो रहियो हाणे 14हीं सदी में वरी कहिड़ो नओं नबी आयो कहिड़ो नओं दीन आयो उर्स भी हराम जनाज़े खां पोइ चहल क़दमी भी हराम जनाज़े खां पोइ दुआ भी हराम क़ुरान बशकाइण भी हराम क़ब्र ते भाग ॾियण भी हराम इहो दीन किथों आयो कुर्बान वञा मदीने वारे मीर तां मोहम्मद करीम फरमाते चंडा पैदा थींदा तव्हांखे ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईंदा जेके तव्हांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं अबा चओ मुंहिंजो नबी सचो आहे ॾाढे चओ मुंहिंजो महबूब उर्स हिलाल हराम आहे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि खे 200 साल थिया वरी अहिड़ा ठग अथव के साईं असां बि रोज़े धणी जा मुरीद आहियूं अड़े कीअं चंडा के साईं असां मुरीद हाले जी शरीफ़ जा हाले जी शरीफ़ वारो मुरीद अमरोट शरीफ़ जो अमरोट शरीफ़ वारो मुरीद भरचूंडी शरीफ़ जो भरचूंडी शरीफ़ वारो मुरीद सोई शरीफ़ जो सोई शरीफ़ वारो मुरीद रोज़े धणी जो असां बि मुरीद रोज़े धणी माशा अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं तूं रोज़े धणी जो मुरीद आहे त मुंहिंजे सिर जो साईं आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्त तूं रोज़े धणी जो तरीक़ो छॾे वियो आहे अॼु बि रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी मलफूज़ात मौजूद आहे उन में फेर फार कान्हे तव्हां चवंदो त जामिया राशिदिया पीर ॻोठ वारनि फेराए छॾी आहे अब्दुर फेराई आहे तर्जुमो ग़लति कयो अथई मां ख़र्च मां थो कयां भाड़ो ओट मोट जो मां थो ॾियां ग़रीबाणी गाॾी में मां थो खणी हलां ठेड़ीअ जे मदरसे में हलूं था ठेड़ीअ वारे मदरसे में उहा मलफूज़ात कलमी पई आहे हल त मां ॾेखारियां जंहिंमें लिखियो पियो आहे त रोज़े धणी उर्स कंदो हो शादीअ खां वधीक ख़ुशी मल्हाईंदो हो ऐं उर्स वारे दिहाड़े पी साईं रोज़े वारा महिमाननि जा हथ पाण धोआरींदो हो माण्हू चवंदा हा कि भला तूं असांजो मुर्शिद आहे असां तुंहिंजा हथ धोआरियूं असांजा हथ न धोआर पी साईं रोज़े वारा फरमाईंदा उर्स मुंहिंजे मुहम्मद जी शादी आहे चओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह अॼु दिलि थी चवे त मुहम्मद मीर जे महिमाननि जा हथ मां मुहम्मद राशिद धोआरियां छो त अॼु महबूब करीम जे ॼमण जो ॾींहुं आहे जो महबूब आयो त सॼो जहान रोशन थियो सारे जगह में जान बल जन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया चओ सुभान अल्लाह सो भला चओ सारे जगह में जान बल जिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कतूं
कुत बतारा बती चाहे बिजली मोहम्मद में करे मां तो चवां यो मुंहिंजे करे इन्हनि सां